तमाम किस्म जूं तारीफ़ूं वॾाई ऐं किबरियाई अल्लाह अहकमुल हाकिमीन जी ज़ात जे लाइ, जेको अल्लाह ताला इन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक, जेको अल्लाह ताला इन पूरी कायनात जो सच्चो माबूद है। दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया अकरमुल अंबिया अफज़लुल अंबिया इमामुल मुवहिदीन इमामुल मुत्तकीन हसनैन जे नाना जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी मुक़द्दस मुतहर ऐं पाकीज़ा ज़ात गिरामी ते सही बुखारी जी एक मशहूर ऐं मारूफ हदीस है। इन हदीस जो रावी सहाबी रसूल खादिम रसूल सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु है। फरमाइनि था, जॾहिं मुस्लमाननि मक्को फतह कयो, फतह मक्का खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मुस्लमाननि में माल गनीमत तक़सीम करण लगा। मुसलमानों याद रखजो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सहाबा जेके भी जंगियूं विड़ियूं ऐं जिन जिन जंगियुनि में मुसलमाननि खे माल गनीमत मिलियो, सब खां वधीक अगर कंहिं जंग में मुसलमाननि खे माल गनीमत हथ में आयो वो ग़ज़वे हुनैन हुयो। हाल हुनैन वारो माल गनीमत तक़सीम थी रहियो आहे फतह मक्का खां पोइ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तक़सीम करे रहिया आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा फितरत ऐं सुन्नत मुबारका हुई। जेके भी नवा नवा मुसलमान थींदा हुया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जी तअलीफ क़ल्बी जे लाइ, उन्हनि जी दिलजोई जे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे माल दौलत जाम ॾींदा हुया। जीअं मुस्लिम अहमद जी हदीस आहे, हिकु सहाबी मुस्लमान थियो, शख्स मुस्लमान थियो, अल्लाह जे रसूल उनखे 100 बकरियूं ॾिनियूं। त हिन मौके ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेके नवा नवा मुसलमान थिया हुया, अल्लाह जो रसूल माल गनीमत मंझां उन्हनि खे कुझु वधीक हिसो ॾियनि पिया। जॾहिं इहा शइ अल्लाह जे रसूल जे सहाबा अंसार साहबा इकराम थी, अंसार अल्लाह जे रसूल जे साम्हूं हिकु अर्ज़ रखियो, अल्लाह जे रसूल दीन जे लाइ कुर्बानियूं असां जूं, बिलख़ुसूस हिजरत जो मौक़ियो, अल्लाह जे रसूल तव्हां असांखे माल घटि ॾियो पिया। ऐं जेके नवा नवा मुसलमान थिया आहिनि, अल्लाह जे रसूल तव्हां उन्हनि खे माल वधीक ॾियो पिया। कुर्बान वञा। น नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदाज़ तां  नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदाज़ तां  नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदाज़ तां  नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदाज़ तां
अल्लाह जे रसूल फरमायो, अला तरदौना, ओ अंसार सहाबा, छा तव्हां इन ॻाल्हि में राज़ी न आहियो जिन सहाबिन के, जिन माण्हुनि खे आऊं माल ॾिनो, उहे माल खणी करे मदीने जी गलियुनि मां वञनि पिया, उहे माल खणी करे पंहिंजे घरनि मां वञनि पिया। छा तव्हां इन ॻाल्हि में राज़ी कोन्हियो? हू माल दौलत मदीने जी गलियुनि ऐं घरनि में खणी विया, ऐं तव्हां जेकॾहिं मदीने जी गलियुनि मां वेंदा, तव्हां पंहिंजे घरनि में वेंदा, तव्हां वटि माल जे बजाए अल्लाह जे रसूल जी मोहबत हूंदी। तव्हां सां अल्लाह जो रसूल कॾहिं जॾहिं सहाबा किराम इहा ॻाल्हि ॿुधी, अंसार सहाबा किराम जी अखियुनि में ॻोढ़ा लुड़क ऐं नीर ऐं रोवण शुरू थियनि था। चवनि था, अल्लाह जे रसूल, इन खां वधीक ॿियो एज़ाज़ कहिड़ो थी सघे थो? ॿिया माण्हू घरनि में माल दौलत खणी वञनि, अल्लाह जे रसूल असां पंहिंजे घरनि में अल्लाह जे नबी जी मोहबत खणी वञूं। अल्लाह जे रसूल, इन खां वधीक असांजे लाइ ॿियो को एज़ाज़ आहे? मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जेकॾहिं हिन हदीस से असीं थोरो वेही करे गौर कयूं, हिन हदीस से थोरो वेही करे सोचूं ऐं वीचार कयूं, हीअ हदीस असांखे जेको सबक ॾिए पई, ऐं अॼु जो जेको मुआशरो आहे, गॾो गॾु उन मुआशरे ते नज़र पे विझो। एक तरफ दौलत, दुनिया जी हसीनी, दुनिया जी खूबसूरती है, बे तरफ अल्लाह जो नबी जो दीन, अल्लाह जो दीन है। हिन मुआशरे के अंदर जॾहिं असीं नज़र विझूं था मुसलमान भाइरो, अॼु खून रेज़ी आम है। इन खून रेज़ी जी बुनियाद दुनिया दौलत जी प्रॉपर्टी है। अॼु हिन मुआशरे में तव्हां ॾिसो, केतिरा ई माण्हू पंहिंजे रब खे विसारे वेठा, केतिरा ई माण्हू अल्लाह जी इबादतुनि खां परे थी विया। वजह इहा ई मादियती माल आहे। अॼु केतिरा ई माण्हू तव्हां ॾिसो भाव खां नाराज़ आहे। वजह कहिड़ी? इहा दुनिया ई दौलत आहे। अॼु भाउ भेण खां नाराज़ आहे। वजह इहा ई मादियत ऐं दुनिया ई दौलत आहे। अॼु अगर को भाव सां नथो ॻाल्हाए, औलाद पीउ सां नथी ॻाल्हाए, इन दुनिया दौलत जे करे असीं अॼु मुआशरे में पंहिंजो एॾो नुक़सान कयूं पिया। ठीक है, दुनिया दौलत इंसान जी जरूरत है, मकसद कोने। अॼु असीं इनखे मकसद ठाहे करे अल्लाह को परे थी वियासीं, रब जी इबादत को परे थी वियासीं। असां पंहिंजे अल्लाह खे विसारे छॾियोसीं, नबी जे दीन खे विसारे छॾियोसीं, रिश्तनि जे तक़द्दुस खे पामाल करे छॾियोसीं। का ख़बर कोने। अल्लाह अकबर। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, कॾहिं तव्हां सोचो आहे जे दुनिया जे करे तो रब खे विसारियो, जे दुनिया जे करे तो अल्लाह जे नबी जे सीरत सुन्नत ऐं दीन खां परे थी वए, जे दुनिया दौलत जे करे अॼु तो रिश्ता विसारे छॾिया, जे दुनिया दौलत जे करे अॼु तो वालिदैन जो एहतराम न कयो, अॼु तो पंहिंजी भेनरुनि जो एहतराम न कयो। कॾहिं सोचो आहे इन दुनिया जी हैसियत कहिड़ी आहे? कॾहिं वेही करे सोचो आहे इन दुनिया दौलत जो वज़न कहिड़ो आहे? इन जो अल्लाह वटि मक़ाम कहिड़ो आहे? इहो दुनिया जो हिकु उसूल आहे। जेको भी इंसान दुनिया में को कारीगर का शइ ठाहे तो उन शइ जी वज़न, हैसियत, मक़ाम, क़दर उन माण्हू खे मालूम हुजे थी। ये दुनिया जी खूबसूरती, ये दुनिया जो खालिक
अल्लाह रब्बुल आलमीन आहे, करे वेही करे अल्लाह खां पुछो आहे, करे वेही करे क़ुरान खोलियो आहे, इन दुनिया जी हैसियत कहिड़ी आहे, इन दुनिया जो मकाम कहिड़ो आहे, इन दुनिया जो वज़न कहिड़ो आहे, इन दुनिया जी दर्जो हैसियत कहिड़ी आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान मजीद खोलींदा, अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया के हवाले से किथे तव्हांखे फरमाईंदो मताउल हयात दुनिया, किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो ही दुनिया धोखे जो सामान तो, किथे हिनखे लहव ऐं लाभ चयो वियो, ही दुनिया दौलत ही खालिस, ही सिर्फ खेल तमाशो अथो। किथे हदीसन में अल मालु ज़िल्लुन ज़ाइलुन जी इबारतुन सां हिन दुनिया के बयान कयो वियो, ही दुनिया दौलत एक साए ऐं पाछे वांगुरु आहे, कॾहिं किथे ते कॾहिं किथे। इन धोखे वारे सामान, इन दुनिया दौलत जे करे जंहिंजो वज़न इहो अल्लाह ॿुधायो तो पंहिंजे रब खे विसारे छॾियो। इन दुनिया दौलत जे करे तो अल्लाह जी इबादत खां परे थी वई, इन दुनिया दौलत जे करे तो रिश्तनि जे तक़द्दुस खे पामाल कयो, इन दुनिया दौलत जे करे अॼु तू ही सभु मामलात करी पियो। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, अचो नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहादीस मां हिन दुनिया दौलत जी हैसियत मकाम वज़न चाहे वञो, जामे तिरमिज़ी खणो, नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लौ कानत दुनिया इंदल्लाहि मिस्ल जनाहि बऊज़तिन मा सक़ा काफ़िरन शुरबतिन मिन माइन। काइनात जे सरदार फरमायो जेकॾहिं हिन दुनिया जी हैसियत मकाम वज़न अल्लाह वटि हिकु मच्छर जे पर जे बराबर पहुंचे हा, अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं बि काफ़िर खे पाणी जो हिकु ढुक बि न पीआरे हा। इन हदीस ते गौर कयो, रुए ज़मीन ते केतिरी मखलूकात हुयूं, रुए ज़मीन ते केतिराई पखी जीत ऐं ॿियूं खोड़ सारियूं मखलूकात हुयूं। नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्लमान गौर कजांइ, जंहिं दुनिया जे करे तो रब खे विसारियो, जंहिं दुनिया जे करे अॼु तो अल्लाह जो बाग़ी थी चुके, जंहिं दुनिया जे करे तो दीन खां परे थी वई, उन दुनिया जी मिसाल जे लाइ अल्लाह जे रसूल मखलूक जेका चूंडी उहा मखलूक आहे मच्छर। ये उहा मखलूक आहे जंहिं मखलूक खे जेकॾहिं असीं बिन आंगुरनि जे विच में रखूं चंद लमल में मसले करे ख़त्म करे सघूं था। ये उहा मखलूक जंहिंजी रहाइश हिकु गंदी नालिन में गटर में जंहिंजी रहाइश आहे, अल्लाह जे रसूल फरमायो मच्छर न बल्कि पाण फरमाए जेकरे मच्छर जे पर जे बराबर पे इन दुनिया जी हैसियत हुजे हा न, अल्लाह ताला करे में काफ़िर के पानी जो ढुक न पीआरे हा। इन दुनिया जी इहा हैसियत तो वरी अल्लाह जे रसूल काफ़िर जी मिसाल छो ॾिनी, इन जे लाइ त काफ़िर अल्लाह जो भी दुश्मन आहे, काफ़िर नबी जो भी दुश्मन आहे, काफ़िर दीन जो भी दुश्मन आहे, ऐं दुनिया जो एक उसूल आहे कंहिं बि दुश्मन के माण्हू पसंदीदा से करे भी कोन ॾींदो। जेकॾहिं दुनिया महबूब हुजे हा अल्लाह काफ़िर के कोन ॾे हा। इहा दुनिया जी हैसियत तो मुस्लमानो, जंहिं दुनिया जे करे असीं पंहिंजे रब खे विसारे छॾियोसीं, जंहिं दुनिया दौलत जे पहुचा एतिरो त मगल थी वियासीं, रब विसरी वियो। अल्लाहु अकबर। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम एक ॿी हदीस में इन दुनिया जी हैसियत मकाम वज़न ॿुधाईंदे अल्लाह जे रसूल एक ॾिहाड़े सहाबा इकराम सां मदीने खां ॿाहिरि निकिता। ॿाहिरि कचरे जो हिकु ढेर पियल आहे, उन कचरे जे ढेर ते हिकु मुअल बदबूदार बकरी पियल आहे। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अयुहिब्बु अहदुकुम अन यकून लहू बिदिरहमिन। ओ मुंहिंजा सहाबा, अल्लाह जे रसूल जी इहा ख़सलत मुबारका हुई,
पान मौके जी मुनासिबत सां सहाबा इकराम के नसीहतूं कदा हुया जेकर अल्लाह जे रसूल चोरी जो चंड ॾिठो चोरी जो चंड ॾिसंदे अल्लाह जे रसूल सहाबा इकराम के नसीहत कई सुभाणे क़यामत वारे ॾींहुं तां पंहिंजे रब खे ईअं दीदार कंदो जीअं अॼु चोरी जो चंड ॾिसो पिया अल्लाह जे रसूल जेकर उहद जे मैदान या जबल उहद ते बीठा आहिनि उन मुनासिबत सां सहाबा इकराम के समझाईंदा हुया अॼु निकिता आहिनि मोल बकरी पई आहे अल्लाह जे रसूल फरमायो तव्हां मां केरु आहे जेको मूंखां हीअ बकरी हिकु दिरहम में ख़रीद करे सहाबा इकराम जो अल्लाह जो रसूल पहिरीं त ही बकरी मोल ई बदबूदार आहे केरु चाहींदो त ही बकरियां तव्हां खां हिकिड़े दिरहम में वठां अल्लाह जे रसूल फरमाए लद दुनिया अहवनु इंदल्लाहि मिन हाज़ा अल्लाह जे रसूल फरमायो ओए समझी वञो जे दुनिया जी हैसियत मकाम जे दुनिया के तव्हां एतिरी हैसियत ॾियो पिया जे दुनिया के तव्हां एॾो वज़न ऐं मकाम ॾियो पिया जो रब विसारे छॾियो दीन विसरी वियो अल्लाह जो इबादत विसरी वियूं उन जी हैसियत न मोल बकरी को भी घटि अथव अल्लाह अकबर एक ॿी हदीस में नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जी हैसियत मकाम वज़न ॿुधाईंदे अल्लाह जे रसूल फरमायो तव्हां मां को हिकु माण्हू पंहिंजी आङुर खे समुंड में विझी करे ॿाहिरि कढे पाण फरमायो फल यलदुर बिमा यलजे उन माण्हू खे ॾिसण खपे त हिन आङुर में पाणी केतिरो आयो अल्लाह जे रसूल फरमाए जेको पाणी आयो न आङुर में इहा अथव दुनिया ऐं जेको पोइ समुंड आहे इहो अथव आख़िरत इहा अथव आख़िरत मुस्लमान तूं ज़िल अक़ूल आहीं अक़लमंद आहीं अल्लाह ताला तोखे फ़हम फ़रासत ॾिनी आहे करे सोच त सही अल्लाह जे रसूल जेकर मिसाल जे लाइ पाण को गिलास घुराए वठनि हा को कप घुराए करे अल्लाह जे रसूल मिसाल ॾेई सघिया थे लेकिन अल्लाह जे रसूल आङुर जी मिसाल छो ॾिनी इन जे लाइ त दुनिया में सभ खां घटि में घटि अगरि पाणी कंहिं शइ ते अची सघे थो इहा आङुर अथव ऐं दुनिया में सभ खां जल्दी में जल्दी अगरि कंहिं शइ तां पाणी सुकी वञे उहा इहा तो आङुर इहा तो दुनिया जेका इन आङुर में आई ऐं कीअं जल्दी आङुर सुकी वई ईअं दुनिया ख़तम थी वेंदो अल्लाह अकबर इन जे मुक़ाबले में समुंड इहा आख़िरत अथव मुंहिंजा मुस्लमान भाइरो खुदारा अल्लाह जी ॾिनल हीअ ज़िंदगी इनखे अमानत सम्झो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में असांखे जंहिं मक़सद लाइ मोकिलियो आहे उहा मक़सद अल्लाह जी इबादत अथव रिज़्क़ रोज़ी ज़रूरत आहे उन जो ज़िम्मो रब्बुल आलमीन कयो आहे रिज़्क़ हलाल ऐं इबादत आहे माण्हू कोशिश करे कमाए लेकिन दुनिया दौलत खे पंहिंजो मक़सद कटाए इन दुनिया दौलत जे करे पंहिंजे रब खे न विसारे इन दुनिया दौलत जे करे अल्लाह जी इबादत खां परे न थिए अल्लाह अकबर वञो सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे अल्लाह जे रसूल जो अज़ीम सहाबी आहे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु एक दिहाड़े नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम खां अल्लाह जे रसूल जी घर वारनि दुनिया दौलत जा कुछ सवालात कया अल्लाह जे रसूल नाराज थी करे बैतुल माल जे वनी गुदाम में वेही रहा जॾहिं इहा ख़बर सैयदना उमर बिन ख़त्ताब के पवे थी त अल्लाह जे रसूल जी घर वारनि अल्लाह जे रसूल खां दुनिया जो सवाल कयो आहे लाज़मी आहे इन सवाल करण वारनि मंझां मुंहिंजी न्याणी हफ्सा बि हूंदी अल्लाह अकबर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम के तलाश कंदे कंदे अची बैतुल माल जे गोदाम में पहुता बैतुल माल जे गोदाम जे दरवाजे ते अल्लाह जे रसूल पंहिंजे अज़ीम सहाबी सैयदना रिबाहा रज़ी अल्लाह तआला अन्हु के बिहारे करे रिबाहा अंदर को बि माण्हू इजाज़त कम बगैर न अचे रिबाहा अल्लाह जे रसूल वटि वियो अल्लाह जे रसूल दरवाजे ते उमर बिन ख़त्ताब आयो आहे अल्लाह जे रसूल फरमायो रिबाहा
वल उमर के अंदर अचन दे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जरे अंदर दाखिल जन था जिसम था त कायनात जो इमाम, कायनात जो अफजल तरीन इंसान, इमामुल अंबिया अकरमुल अंबिया, अल्लाह जो रसूल खजूर जे पनन सा ठहल तडे ते अल्लाह जो रसूल सुतल्ला है। जी उमर बिन ख़त्ताब जी नजर अल्लाह जे रसूल जे जिसमें अतहर ते पवे थी, अल्लाह जे रसूल जे पुठी मुबारक ते उन खजी जे ठहल तडे जा निशानात ते जरे उमर बिन ख़त्ताब जी नजर पई, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़ारो कतार रोवण शुरू थियनि था। अल्लाह जे रसूल जरे उमर बिन ख़त्ताब के रोते ॾिठो, पाण फरमायो मा युबकी के इब्न अल ख़त्ताब, ओ ख़त्ताब जा पुट तो रोई चो पियो, रोइण जी वजह इल्लत सबब कहिड़ो? अल्लाह जे रसूल उमर बिन ख़त्ताब चयो, अल्लाह जे रसूल ई दुनिया जा बादशाह केसर ऐं किसरा जा बादशाह, जिन बादशाहनि जा जेकर असीं बिस्तरा, जिन बादशाह जूं जेकर असीं रिहाइश गयूं ॾिसूं, नरम ऐं गरम बिस्तरा, अल्लाह जे रसूल रोअण जे करे पियो जो अल्लाह जे रसूल तव्हांजे जिस्म ते इहे निशानात ॾिसी करे मूंखां रहियो कोन थो, हुजण त ईअं खपे। हा, दुनिया जा नरम खां नरम ऐं गरम खां गरम बिस्तरा तव्हांजे लाइ हुजनि। हा, अल्लाह जे रसूल तव्हांजे जिस्म ते ही निशान। अल्लाह जे रसूल छा फरमायो? उमर ही दुनिया दौलत इन्हनि जे लाइ आहे, उमर पंहिंजे लाइ रिहाइश आराम सुकून आखिरत में आहे। अल्लाहु अकबर। ऐं तव्हां खां पुछां थो, नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह जे रसूल नबी थी करे आया, छा अल्लाह जो रसूल गरीब हुया? न, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मालदार हुया। सईदा खदीजा अरब जी मशहूर ताजरा मालदार औरत हुई, पूरी जायदाद पूरी दौलत अल्लाह जे रसूल अल्लाह जे लाइ, अल्लाह जे दीन जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ सॼी ख़र्च करे छॾी। जेकर दुनिया जी हैसियत मक़ाम वज़न हुजे हा त सभ खां वधीक दुनिया जी हैसियत के, दुनिया जे मक़ाम के हैसियत अल्लाह जो रसूल ॾे हा। अल्लाहु अकबर। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम वञो सहाबा कराम जी जिंदगियुनि ते तव्हां गौर त कयो, छा उहे इंसान हुया, छा उन्हनि जी अल्लाह जे रसूल तरबियत कई हुई, छा उन्हनि जे ज़हननि में अल्लाह जे रसूल इहे नसीहतूं इहे ॻाल्हियूं विहारियूं त नज़र आख़िरत ना करणी आहे, तवज्जो आख़िरत ना करणी आहे। जेकॾहिं दुनिया वञे थी वञी हले लेकिन रब खे नाराज़ कोन्हे करणो, जेकॾहिं दुनिया वञे थी वञे हले लेकिन अल्लाह जे दीन खां परे नाहे थियणो। केतिरियूं सचियूं अचनि, केतिरियूं मुश्किलातूं अचनि,